हैदराबाद प्रेस क्लब खां सिंध यूनिवर्सिटी जे ओल्ड कैंपस ॾांहुं वेंदड़ रोड जे लॻोलॻि फुटपाथ ते वेठल सिंध जी क़दीम कच्छी कबीले सां तालुक़ रखंदड़ ही माण्हू दर्दनि जो दास्तान वड़ियल आहिनि। हिन 21वीं सदी में हथ जो हुनर मोकिलाईंदो पियो वञे। ही कच्छी कबीले जा माण्हू ढंढनि डोरनि वाहन दरियाहनि जे कपनि ते थींदड़ सर जे काननि मां ख़ूबसूरत ऐं मज़बूत मोट वारी कुर्सियुनि, घरनि जी अॾावत में कमु ईंदड़ पखनि, तॾनि, तुरियुनि, दफ़्तर खाननि समेत केतिरा ई आइटम हथ सां जुड़नि था ऐं उन्हनि खां अलावा बांस ऐं काननि सां सकाफ़त में शुमार थींदड़ ख़ूबसूरत लांडियूं, चौरा ऐं डबल स्टोरी होटलूं पिणु ठाहिनि था। हिन फुटपाथ ते इन ई कम में ज़िंदगी जा 40 वरे अड़पींदड़ भगत नारायण चवे थो त ही कमु असांजो ख़ानदानी आहे। असांजा आबा ॾाॾा ही कमु करे गुज़ारे विया। हिन कम जे हवाले सां असां मुर्शिद लतीफ़ खां मुतासिर आहियूं। भगत नारायण जदीद दौर में माण्हुनि बाबति चवे थो त हाणे हुनर जो क़दुरु नाहे रहियो। असां सकाफ़त ते कमु करे रहिया आहियूं, पर सिंध जो सकाफ़त खातो असांजी जेतिरी सार लहणु घुरिजे ओतिरी नथो लहे। भगत नारायण ॿारनि खे तइलीम ॾियण वारे सवाल ते बेवसी ज़ाहिर कंदे चवे थो त हिन दौर में असां पंहिंजे पेट जी पूरत मस करे सघूं था, सो ॿारनि खे पढ़ाइण जेतिरी असां वटि सघ नाहे। असां पंहिंजे ॿारनि खे बि इन ई कम में लॻाए छॾींदा आहियूं, पोइ ॿार बि सिखी वेंदा आहिनि। भगत नारायण वधीक चवे थो त असां औरतुनि, मर्दनि, ॿारनि समेत ही कमु कंदा आहियूं, तॾहिं ई पेट भरबो आहे। भगत नारायण घरनि वारे सवाल तां सरापा एतिजाज बणिजी चवे थो त ही फुटपाथ ॾींहं जो असांजा दुकान आहिनि ऐं राति जो घर आहिनि। असां खाना बदोश वारी ज़िंदगी गुज़ारे सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदे फ़ख्रु महसूसु करे रहिया आहियूं।